अफगान तालिबान ने फितनल ख़वारिज खिलाफ ऑपरेशन गज़वल हक़ जारी सिक्योरिटी सर्जन मूजिब पाक फ़ौज कार्रवाई कंदे नगरहार खूकानी बेस तबाह करे छॾियो। जलालाबाद में एम्यूनेशन डिपो ऐं ड्रोन स्टोरेज में तबाह। सिक्योरिटी सर्जन जो चवणु आहे त फितनल ख़वारिज ऐं अफगान तालिबान खे हर मास ते शिकस्त खे मुंहुं ॾियणो पइजी रहियो आहे। ऑपरेशन गज़वल हक़ हदफ़ हासिल करण ताईं जारी रहंदो। ईरान जा विच ओभर में अमेरिका जे 6 फ़ौजी अॾनि खे मिसाइल सां हमला। इसराइल जा शहर बि निशाने ते। ईरान बस 450 मिसाइल ऐं 1000 खां वधीक ड्रोन सां हमला कया। ईरान बहरीन इराक इमारात ऐं कुवैत में अमरीकी फ़ौजी अॾनि खे निशानो बणायो। इसराइल जे मुख़्तलिफ़ शहरनि ते मिसाइल हमला। इसराइली वज़ीर आज़म नेतन्याहू जी ऑफिस ते बि हमलो। इसराइल जो चवणु आहे त हमले में को बि जानी नुक़सान नाहे थियो। रियाज़ में अमरीकी सफ़ारतखाने ते बि ड्रोन टकराइजण बाद डिप्लोमेटिक क्वार्टर्स में बि धमाका ॿुधा विया। सऊदी बचाव वारे वज़ारत जो चवणु आहे त रियाज़ ऐं अल ख़र्ज शहर में वेझो 8 ड्रोन तबाह कया विया। पासदार इनक़लाब जो बहरीन में अमरीकी अॾे ते ड्रोन ऐं मिसाइलनि सां हमलो। कमांड ऐं हेडक्वार्टर्स खे निशानो बणाइण जी दावा। कतर जे बचाव वारे वज़ारत जो चवणु आहे त कतर जे हद में दाख़िल थींदड़ ईरान जा 98 बैलिस्टिक मिसाइल ऐं 24 ड्रोन तबाह करे छॾिया। अमरीकी सेंट्रल कमांड पारां ईरान जे हमलनि में 6 फ़ौजियुनि जे मारिजण जी तस्दीक। अमरीका जे पंहिंजे शहरनि खे विच ओभर जे 16 मुल्कनि मां निकिरण जी हिदायत। कैनेडा बि दुबई मां पंहिंजे शहरनि खे निकिरण जी हिदायत करे छॾी। अमरीकी सेनेट काम जो ॿुधायो त अमरीकी फ़ौज उन ॿिनि फ़ौजियुनि जी बाक़ियात बि हथु करे वरिती आहे जेके लापता हुआ। ॿई फ़ौजी ईरान जे शुरूआती हमलनि दौरान मारिया विया हुआ। इज़राइल जे तेहरान में ईरानी सरकारी टीवी हेडक्वार्टर्स ते हमले जी दावा। सरकारी नशरियाती हेडक्वार्टर्स वेझो 2 धमाका ॿुधा विया। ईरान ते अमरीकी ऐं इसराइली हमलनि में मारिजी वियलनि जो अंग 555 थी वियो। ईरानी हलाल अहमरजी अख़बारनि जो चवणु आहे त ईरान जे 131 शहरनि खे निशानो बणायो वियो। नायब वज़ीर आज़म इसहाक़ दार ईरानी सुप्रीम लीडर आयतुल्ला खामनेई जो क़त्ल आलमी कानून जी भञकड़ी करार ॾेई छॾियो। ॻाल्हियुनि में अॻिराई बावजूदि ईरान ते हमिलो कयो वियो। आयतुल्ला खामनेई जी शहादत वाक़िए बाद फ़ौरी ईरान जे परॾेही वज़ीर सां राब्तो करे ईरान ते हमले जी मज़ामत कई ऐं सफ़ारती हल ते ज़ोर ॾिनो। नायब वज़ीर आज़म इसहाक़ दार जो सेनेट इजलास खे ख़िताब। संदसि चवणु आहे त असां बैकडोर में ईरान जे मसइले खे पुरअमन हल करण जी भरपूर कोशिश कई। पाकिस्तान जे कोशिशुनि बाबति ईरान क़यादत चङी रीति ॼाणे थी। पाकिस्तान जोहरी तवानाई जे पुरअमन इस्तेमाल बाबति ईरान जे हक़ जी हिमायत कई। मुंहिंजी अमरीकी परॾेही वज़ीर मार्को रूबियो सां बि मुलाक़ात थी हुई। ईरान एटमी हथियार न ठाहिण ते मुतफ़िक़ थी वियो हो। अमरीका ईरान जा समूरा एटमी प्रोग्राम मुकमल ख़तमु करणु चाहे पियो। आलमी सूरत हाल सबब पाकिस्तान खां विच ओभर ॾांहुं अॼु बि 155 उॾामूं मुअतल। कराची खां 38, लाहौर खां 32, इस्लामाबाद खां 36 उॾामूं मुअतल कयूं वियूं। पिशावर खां 16, सियालकोट खां 13, फैसलाबाद खां 8, मुल्तान खां 10, कोयटा खां 2 उॾामूं मुअतल। 4 ॾींहंनि में पाकिस्तान जो विच ओभर ॾांहुं मुअतल कयल उॾामनि जो अंग 600 खां वधी वियो। हवाई बंदिश ऐं उॾामूं मुअतल थियण सबबि एयरलाइंस खे खरबे रुपयनि जो नुक़सानु।
ईरान ते सख्त हमला अञा थियणा आहिनि। ईरान में रिजीम चेंज मौजूदा अमरीकी फ़ौजी ऑपरेशन जो बाज़ाब्ता हदफ़ न आहे। अमरीकी परॾेही वज़ीर मार्को रूबियो जो वाशिंगटन में मीडिया सां ॻाल्हियूं। संदसि चवणु आहे त अमरीका जो समूरो ध्यानु ईरान जे मिसाइल प्रोग्राम ऐं उन जी तयारी जी सलाहियत ऐं सामूंडी ताक़त खे तबाह करण ते आहे। यकीनी बणायो आहे त ईरान वटि कंहिं बि सूरत में एटमी हथियार न हुजनि। खामनेई जो क़त्ल मज़हबी ॾोह आहे जंहिंसां संगीन नतीजा निकिरंदा। ईरानी परॾेही वज़ीर अब्बास अराग़ची चयो आहे त ईरान जे इलाइक़ाई मुल्कनि सां का बि जंग न आहे। ईरान ते हमले बाबति इलाइक़ाई मुल्कनि खे अमरीका ते दबाउ विझणु घुरिजे। अमरीका ॻाल्हि जे विच में ईरान ते हमिलो करे सफ़ारतकारी धोखो ॾिनो आहे। ईरानी नेशनल सिक्योरिटी काउंसिल जे सेक्रेटरी जनरल अली लारजानी जो चवणु आहे त ईरान डिघे जंग जी तयारी कई आहे, पंहिंजे 6000 साला तहज़ीब जो दिफ़ा कंदा। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ सां पीपल्स पार्टी जे वफ़द जी मुलाक़ात। ज़रियनि मूजिबि मुलाक़ात दौरान मुल्क जे मजमूई सियासी सूरत-हाल ऐं पार्लियामेंट में कानून साज़ी सां लाॻापियल मामलनि ते ग़ौर कयो वियो। पीपल्स पार्टी जे वफ़द वज़ीर आज़म खे हुकूमती कानून साज़ी बाबति पंहिंजनि ख़दशनि खां आगाह कयो। वज़ीर आज़म वफ़ाक़ी वज़ीरनि खे हिदायत कई त कानून साज़ी जे अमल में इत्तेहादी पार्टियुनि खे एतमाद में वरितो वञे। कराची में अमरीकी काउंसिल खाने ॿाहिरां एहतजाज हंगामाई ऐं बाह ॾियण वारे वाक़िअनि जा 3 धार केस दाख़िल। डाक्स थाणे ते सरकार जी फरियाद ते FIR दाख़िल। आर्ज़ में क़त्ल जी कोशिश, दहशतगर्दी, हंगामी बाह लॻाइण जा कलम शामिल कया विया। पुलिस मूजिबि IG सिंध गिफ़लत ऐं लापरवाही करण ते SSP क्यामाड़ी समेत 5 ऑफिसरनि खे उहिदे तां हटाए छॾियो आहे। हैदराबाद में फतेह चौक जे रहवासियुनि जो नारी जे मुबैना अगवा ख़िलाफ़ एहतिजाजी मुज़ाहिरो। मुग़वी आदशाह जे वारिस औरतुनि ऐं मर्दनि प्रेस क्लब ॾाढो एहतिजाज कयो। नारी जे पीउ जो चवणु आहे त जवाबदार घर में घिड़ी धीउ खे ज़बरदस्ती अगवा करे विया। पुलिस न्याणी खे बाज़ियाब कराए। कोट लालू में 5 क्लास जी शागिर्दानी मुबैना तौर अगवा। वारिसनि जो एहतिजाज। ॻोठ गुलाम नबी राजपर जे रहवासी गुलाम माछी जी 13 वरनि जी न्याणी अस्मा मुबैना तौर अगवा थी वई। निगरी फरज़ाना माछी जो चवणु आहे त स्कूल वापसी दौरान अगवा दौरान मुज़ाहमत करण ते नदी माछी खेसि धिका ॾिना ऐं अस्मा खे खणी हलियो वियो। अस्मा जी वारिसनि मुतालबो कयो त शागिर्दानी खे बाज़ियाब कराए जवाबदार खे गिरफ़्तार कयो वञे।